दरिया खान मरी बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में 12वीं क्लास जे शागिर्दनि जे मान में अलविदाई पार्टी जी तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में शागिर्दनि टेबलोज़ ऐं खाका पेश करे पंहिंजे टैलेंट ज़रिए बहितरीन फन जो मुज़ाहिरो कयो। शागिर्दनि पारां तकरीब में क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी रक़्स कयो वियो। कोठायल तकरीब में टाउन दरिया खान मरी जो पीपी अगवान हाजी इब्राहिम ब्रोही, अब्दुल सलाम ब्रोही, यूसी चानारी के चेयरमैन सैयद रोशन अली शाह, सिटी सदर गुलाम रसूल उर्फ बाबन खासकेली, आबिद मोरोजो ऐं ॿियनि मोज़िज़नि मेहमान ख़ास तौर शिरकत कई। उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां पीपी अगवान हाजी इब्राहिम ब्रोही जो गुलनि जी वर्खा सां शानदार इस्तक़बाल कयो वियो। अलविदाई पार्टी तकरीब में सूफ़ी फनकार उस्ताद गुलाम नबी मरी बि पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करे तकरीब खे 4 चंड लॻाए छॾिया। इन मौक़े ते उस्तादनि ऐं तकरीब में बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल दरिया खान मरी जे प्रिंसिपल अब्दुल रहीम खासकेली चयो त बॉयज़ हाई स्कूल दरिया खान मरी खे अपग्रेड करण लाइ मुंहिंजी टीम जे उस्तादनि जूं वॾियूं कोशिशूं आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।